वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं हिन ख़बर सां। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ॿोॾि मुतासिरनि पारां सरकारी इमदाद न मिलण ऐं वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। नाज़रीन आगाह कयो पिया सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ॿोॾि मुतासिरनि पारां सरकारी इमदाद न मिलण ऐं वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। अहम ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ॿोॾि मुतासिरनि पारां सरकारी इमदाद न मिलण ऐं वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। लाड़काणो खां ॿुधाईंदा हलूं, ॻोठ ग़ुलाम रसूल भंगवार जे रहवासियुनि पारां वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। नवाबशाह में बि ॿोॾि मुतासिरनि खे नासिन इमदाद न ॾिनी वई आहे। इलाइक़े में ग़रीब मुतासिरनि पारां बरसाती पाणी न करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। ख़बर मां खे ॾियूं पिया कंडारो शहर में बि इहा ई सूरतहाल आहे। भरा पासे मां बीठल पाणी गंदगीअ जो आज़ार वधिजी वियो आहे। रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। कोटड़ी खां ॿुधाईंदा हलूं, कोटड़ी में ॿोॾि मुतासिरनि पारां खाध खुराक टेंट ऐं दवाऊं न मिलण ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। आगाह करे रहिया आहियूं मूंखे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ॿोॾि मुतासिरनि पारां सरकारी इमदाद न मिलण ऐं वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में नासिन सरकारी इमदाद न मिलण ख़िलाफ़ मुतासिरनि पारां एहतिजाज कया विया आहिनि। ख़बर अव्हां खे ॾियूं पिया, पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़बर अव्हां खे ॾियूं पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ॿोॾि मुतासिरनि पारां सरकारी इमदाद न मिलण ऐं वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़बर अव्हां खे ॾियूं पिया, मेहर शेख खे बचाइण लाइ रिंग बंद खे बीटो बाईपास खां राजवाह मोरी ताईं 14 खां ताईं बंदि रोकी विया आहिनि। शहरनि पारां हेवी मशीनरी सां रिंग बंद खे मज़बूत करण जो कमु जारी आहे। रोड ॿधल हुजण सबबि 500 खां वधीक ॻोठनि जो मेहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे।